नाज़रीन, बहरिया टाउन आॾो धरणे खां पोइ क़ौम परस्त क़यादत ते 3 धार केस दाख़िल कया विया आहिनि। जस्कम चेयरमैन जे घर ते चढ़ाई करे सनान कुरैशी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त क़ौम परस्त पार्टियुनि जा कारकुन सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बिन कासिम जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां जेको 6 जून सिंध एक्शन कमेटी जो ऐलान हुयो बहरिया टाउन गेट आॾो धरणे जो, उन में कल्ह जेको आहे सो कुझु शरपसंद अनासिर जेको आहे सो बहरिया टाउन जी गेट जी एंट्री गेट आहे उन में अंदरि जेको आहे सो घिरी करे हुननि प्लाज़ा ऐं रेस्टोरेंट्स ऐं हिकु शोरूम खे बाहि ॾेई छॾी। उन खां बाद जेको आहे पुलिस जूं ऐं शरपसंद दौरान चकरियूं पिणु थियूं। उन दौरान जेको आहे सो केतिरा ई जेके माण्हू हुआ उहे पिणु गिरफ़्तार थिया ऐं हिन जो पुलिस जे तरफ़ां ॻोड़ा ईंदड़ गैस जो पिणु इस्तेमालु कयो वियो। उन दौरान जेको तक़रीबन 4:30-5 बजे ताईं जेको आहे सो जलसो हुयो उहो बिल्कुलु मुंतशिर थी वियो। माण्हू जेको आहे सो हुते ॻोड़ा गैस जे ज़रिए जेको आहे सो अंदरि थी विया ऐं माण्हू पंहिंजी जेको आहे सो मंज़िल खां जलसो पूरो ख़तमु थी वियो। जेको अॻवाननि जे तरफ़ां बि ऐलान कयो वियो त जलसो जेको आहे सो असां ख़तमु था कयूं। अच्छा रबनवाज़, केतिरा केस दाख़िल थिया उन्हनि में? थी वियो, शितान जी सूरत हाल थी वई। जी पोइ राति देरि सां जेको आहे सो गडाफ सिटी थाणो लॻे थो, बहरिया टाउन हद आहे। गडाफ सिटी थाणे ते तक़रीबन 120 माण्हू जेको आहे सो हुते केस दाख़िल थियो आहे। उन में क़ौम परस्त अॻवान आहे पंहिंजो डॉक्टर कादिर मक्सी, सैयद जलाल महमूद शाह ऐं सनान ख़ान कुरैशी, रियाज़ चांडियो, अयाज़ लतीफ़ अली जो, अब्दुल ख़ालिक जोणे जो, सिंध इंडियन सराइंस जेके आहे सो मली जी जेकी तंज़ीम आहे उन ते पिणु जेको आहे सो 120 माण्हुनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। अच्छा, कहिड़ा कलम लागू कया विया आहिनि उन्हनि ते? अच्छा, उन्हनि ते 788 जा केस धार जेको आहे सो 3 केस दाख़िल कया आहिनि। जलाव गिराव, ड्यूटी अटका, जलाव गिराव जो केस दाख़िल कया विया आहिनि। ऐं राति देरि सां जेको आहे सो उते तक़रीबन पंहिंजो SUP जी जेको आहे सो लेडीज़ विंग जी जेको आहे सो पिणु हिकिड़ी औरत अॻवान आहे, तक़रीबन 25 औरत अॻवान जेके हुयूं उनखे पिणु गिरफ़्तार करे थाणे ते खणी विया। राति देरि सां पोइ जेको आहे सो सोशल मीडिया ज़रिए ऐं ॿियो जेको आहे सिंधी माण्हुनि जी रदे बदल ते उहो जेके औरतुनि खे जेको आज़ादु कयो वियो। बाक़ी जेके मर्द हुया उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार करे अॼु ATC जी अदालत में उन्हनि खे पेश कयो वियो आहे। बाक़ी राति जेको आहे सो सनान ख़ान कुरैशी जे घर ते जेको आहे तक़रीबन 5 बजे चढ़ाई थी आहे। 5 बजे ते कानून लागू कंदड़ इदारा जेको आहे सो घर जी चढ़ाई करे तक़रीबन 2 घंटनि ताईं जेको आहे सो सर्च ऑपरेशन कयो वियो। ऐं उन में जेको आहे सो ज़रियनि खां इहो पिणु मालूम थियो आहे त जेके सनान ख़ान कुरैशी पंहिंजे दिफ़ा जे लाइ जेके हथियार पिणु रखिया उहे बि जेको आहे सो लाइसेंस शुदा हथियार खणी विया आहिनि पाण सां गॾु। ऐं सनान ख़ान कुरैशी खे हिन टाइम ताईं जेको आहे सो ज़ाहिर नाहे कयो कंहिं बि थाणे ते। पासे में जेको आहे सो गुलशन हदीद में जेको स्टेट टाउन थाणो लॻे पियो उन ते पिणु कारकुन ऐं जेको आहे वारिस विया मालूम करण, त उतां बि इहा ख़बर पई त बाबा हिन थाणे ते जेको आहे सो सनान ख़ान कुरैशी न आहे। जॾहिं असांजी जेको आहे सो मर्कज़ी प्रेस सेक्रेटरी आहे दीदार शाम सां उन सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थियो, राब्तो थियो, त हुनजो इहो चवणु हो त 3 बजे अॼु 3 बजे जेको आहे सो समूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा रखिया विया आहिनि। ऐं सुभाणे जेको आहे सो जस्कम तरफ़ां पूरी सिंध में जेको आहे सो शटर बंदि मुकमिल हड़ताल कई वेंदी। जी ठीकु आहे रबनवाज़, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।